हुकूमत निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरा तेज़ करे छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीडीएम इत्तेहादी जमातुनि जो इजलास तलब करे वरितो। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते सलाह मशवरा कया वेंदा। वज़ीर आज़म निगरान सेटअप बाबति पीडीएम ऐं इत्तेहादी जमातुनि खे एतमाद में वठंदो। गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास सुभाणे तलब करण जो फ़ैसिलो। डिजिटल आदमशुमारी जे नतीजनि ऐं रिपोर्ट जो जाइज़ो वरितो वेंदो। सूबाई हुकूमतूं डिजिटल आदमशुमारी जे नतीजनि बाबति मौक़िफ़ पेश कंदियूं। सीसीआई इजलास में डिजिटल आदमशुमारी जी रिपोर्ट जी मंज़ूरी जो इम्कान। नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क रावलपिंडी जो अॼु इफ़्तिताह थींदो। मनसूबो फ़नी तरक्की में ख़ुदि इंसारी जे सफ़र में पीर जो पत्थर साबित थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तक़रीब जो ख़ासि महिमान हूंदो। फ़ौजी सरबराह वफ़ाक़ी वज़ीर आला सिविल ऐं मिलिट्री इख़्तियारियूं तक़रीब में शिरकत कंदियूं। सिंध समेत सॼे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त सिंध पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि जी कुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। शहीदनि जे वारसनि लाइ पुलिस खातो संदन वारिस ऐं कफ़ील आहे। मोरे भरिसां रिंद मौरी जे ॻोठ सोराब चांडियो में कारे इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान क़तल। जवाबदार जुड़ियल चांडियो पंहिंजी सौट इरम ऐं वहाब चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। ॻड़ी असन भरिसां 10 ॾींहं अॻु अगवा थियल पुलिस एहलकार ऐं संदसि सालो बाज़ियाब। कंदकोट पुलिस पारां पुलिस एहलकार शेर मोहम्मद लाशारी ऐं अब्दुल वहीद खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब करण जी दावा। मुक़वी राजूनी कोशिशुनि ज़रिए भुंग भरे बाज़ियाब थिया आहिनि। इलाइक़े में चोॿोल। सिजावल वेझो JUI कारकुन जी सुज़ुकी गलती, हिकु ॼणो फ़ौत, 15 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतीअ जी भाई ख़ान गिरमाणी तौरु सुञाणप। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।